साईं हाणे त हीअ स्टेशन मुकमल तौर ते वीरान नज़र अची रही आहे। कंहिं ज़माने में हिते पाकिस्तानी समूरी रेलवे जेके पैसेंजर ट्रेनूं हुयूं उहे बीहंदियूं ऐं वेझड़े वारे माज़ी में बि 11 रेलूं हिते बीहंदियूं ऐं हिते तमामु घणी रौनक हूंदी, गहमा गहमी हूंदी, मुसाफ़िर ईंदा हुआ, चढ़ंदा हुआ, लहंदा हुआ। को दौर हुयो जॾहिं मीर अली नवाज़ खान नाज़ बालीअ खे हिते रिसीव करणु ईंदो हुयो, उहो रेलवेज़ जो हिकिड़ो उरूज हुयो। ऐं हिते हाणे जीअं त आबादी वधी आहे त आबादी वधण जे हिसाब सां असांखे ट्रेनूं वधाइणु खपनि, असांखे उनजा स्टाफ वधाइणु खपनि, पर कमु उनजो बिल्कुलु उबतड़ थियो आहे। हिते तइलीम जीअं तव्हां सवेर ॻाल्हि कई, तइलीमी इदारा वधिया आहिनि। हाणे जीअं हीअ खैरपुर रेलवे स्टेशन आहे त हिन शहर में 6 तालीमी इदारा आहिनि, जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी आहे, टेक्निकल यूनिवर्सिटी आहे, इंजीनियरिंग यूनिवर्सिटी आहे, मेडिकल यूनिवर्सिटी आहे, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी आहे, IBA आहे। पर हिते हिकु बि ट्रेन जेको आहे ॾींहं जो नथी अचे, नथी ब्रेक करे। हिते 4-5 यूनिवर्सिटीज़ आहिनि जेके कमकार कनि थियूं, पर यूनिवर्सिटियुनि खां छॾे करे बि हिते जेके माण्हू आहिनि, खैरपुर जा जेके माण्हू आहिनि, उहे कारोबारी माण्हू आहिनि, वापारी माण्हू आहिनि, उहे कराची, लाहौर, इस्लामाबाद, पिंडी ऐं सभिनी जा अचण वञण वारा माण्हू आहिनि। उन्हनि खे रेल पकड़ण जे लाइ हितां खां रोड़ी वञिणो पए थो पियो ऐं रोड़ी खां रेल पकड़े ऐं कराची था वञनि या लाहौर था वञनि पिया, या उतां जॾहिं वापसि अचनि था त रोड़ी लही करे वरी ॿियो किरायो करे हिते पहुचनि था पिया। सो मां इहो ज़रूरु चवणु चाहींदुसि त रेलवे इंतिज़ामिया खे हिन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे ऐं रेलवेज़ जा स्टाफ्स हिते मुमकिन बणाइणु घुरिजनि, छाकाणि त हिन सां खैरपुर शहर जी हिकु त रेवेन्यू जनरेट थींदी ऐं असांखे खैरपुर स्टेशन जूं रौनकूं बहाल करे ॾियनि ऐं उन्हनि रोन करे असांखे खैरपुर स्टेशन जी हिन बहाली जे लाइ असां सभिनी वसा वारनि उन्हनि खे असां पुरज़ोर अपील कयूं था पिया त ख़ुदा जे वास्ते हिन उजड़ियल स्टेशन खे वरी आबाद कयो। हिते शॉप्स लॻंदा, मुख़्तलिफ़ माण्हू मज़दूरियुनि सां लॻंदा, मुसाफ़िर ईंदा ऐं उन्हनि जो ट्रेवल आसान थींदो ऐं उनखां अलावा शागिर्दनि जे लाइ सहूलियतूं पैदा थींदियूं जेके हींअर बिना न आहिनि। रेलवेज़ जो सफ़र हिकिड़ो रोमांस आहे ऐं उहो रोमांस जेको आहे ख़ासि तौर ते खैरपुर वासियुनि खां त मुकमल तौर ते खसियो वियो आहे। मां तंहिंजे करे असांखे तमामु गवर्नमेंट खां पुरज़ोर मुतालबो आहे त महिरबानी करे हिन स्टेशन जी मालिकी कयो, ख़ासि करे मोहतरम साईं काइमली शाह साहिब जन खे, मंज़ूर वसाण साहिब जन खे ऐं अदी नफ़ीसा शाह साहिबा जन खे गुज़ारिश आहे त इन सिलसिले में आवाज़ उथारनि, रेलवे जे वफ़ाक़ी वज़ीर सां लहरी चढ़ कनि, ॻाल्हि ॿोल कनि, ख़तो किताबत कनि। मां इंतिज़ामिया खे इहो चवणु चाहींदुसि त जेके हींअर स्टेशन बदहाल लॻा पिया आहिनि, वीरान लॻा पिया आहिनि, जेकॾहिं रेलवे जा हिते ट्रेन्स जा स्टाफ थींदा त स्टेशन जूं जेके रौनकूं आहिनि उहे वापसि अची सघनि थियूं ऐं केतिरा ई वरी अली नवाज़ नाज़ पंहिंजनि बालियुनि खे जेको आहे हितां रुख़सत कंदा या उन्हनि खे रिसीव कंदा। सो रेलवेज़ जा हिते स्टाफ, ट्रेन्स जा हिते स्टाफ बहाल कया वञनि।